क़ौमी असम्बली भारत जी 5 अगस्त 2019 में खैनी गैर कानूनी कदमनि जी मज़म्मत कंदे ॿ मुज़म्मती ठहराव इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर करे वरिता। पहिरियों ठहराव वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम पेश कयो, जंहिं में चयो वियो त भारत जी तासुबाणनि कदमनि जी मज़म्मत करियूं था। भारती वालारिन कश्मीर में ज़ुल्म ऐं ॾाढी जी बाज़ार गरम करे रखी आहे। ताज़ी मार्का हक़ भारती गुरूर के मिट्टी में मिलाए छॾियो। ॿी करारदाद PPMNA शाज़िया मरी अंग्रेज़ी ॿोली में पेश कई। ॿई ठहराव गॾियल तौर मंज़ूर कया विया। कानून मरे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो कश्मीर जो मज़लूम अवाम अॼु बि इंसाफ़ जो मुंतज़िर आहे। कानून जी बालादस्ती ते यकीन रखूं था। इंसाफ़ जी फरहामी वारे अमल में शफ़ाफ़ियत अणतर आहे। भारत पारां वालारियल कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत ख़त्म करण वारे हिक तरफ़ी क़दम ख़िलाफ़ सिंध असेंबली में भी ठहराव पेश। कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ ठहराव घरू वज़ीर ज़ियाउल हसन डंजार पेश कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त वालारियल कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत जो ख़ात्मो क़बूल नाहे। मोदी गॾियल क़ौमुनि जे ठहराव जी भञकड़ी कई। कश्मीरियुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। मोदी सरकार सिर्फ़ कश्मीरियुनि सां न पर पंहिंजे मुल्क सां बि गद्दारी कई। नंढे खंड में अमन अमान कश्मीर मसइले सां जुड़ियल आहे। पाकिस्तान पंहिंजे कश्मीरी भेनरुनि भाइरनि सां गॾु बीठल आहे। कश्मीर पाकिस्तान जे साह जी रग आहे। उन ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। भारत पारां वालारिन कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत ख़त्म करण खे 6 साल मुकम्मल। कश्मीरियुनि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ सॼे मुल्क में यौम इस्तेहसाल कश्मीर मल्हायो पियो वञे। मोदी सरकार जी मार्का मकरूह मंसूबे खे बेनकाब ऐं मज़लूम कश्मीरी भाइरनि सां एके जे इज़हार लाइ सॼे मुल्क में रैलियूं, सेमिनार, तक़रीबूं मुनक़िद कयूं पियूं वञनि। यौम इस्तेहसाल जो ॾिहाड़ो भारती जारीअ जी मुज़म्मत जो ॾींहुं आहे। भारत हिक तरफ़ी तौर ते कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत खे ख़त्म कयो। 5 अगस्त ते हिक तरफ़ी कदम भारत जे नाले मात्र जमहूरियत जी असलियत साम्हूं आणे छॾी। कायदे आज़म हक़ीक़तुनि ते ॿधल कश्मीर खे पाकिस्तान जे साह जी रग करार ॾिनो हो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक़ डार जो इस्लामाबाद में कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ निकितल रैली खे ख़िताब। संदसि चवण त आलमी सतह ते तस्लीम थियल तकरारी इलाइक़े जी हैसियत अंदरूनी कानून साज़ी ज़रिए तब्दील नथी करे सघिजे। भारत कश्मीर बाबति सलामती काउंसिल जी करारदाद ते अमल दरामद जो पाबंद आहे। 5 अगस्त तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। भारत अॼु जे ॾींहं ते कश्मीर ते गैर कानूनी तौर कब्ज़ो कयो। पाकिस्तान जो कश्मीर सां लाज़वाल रिश्तो आहे। पाकिस्तान हर फॉरम ते कश्मीरियुनि जो केस असराइते अंदाज़ में विढ़ियो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो इस्लामाबाद में कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ निकितल रैली खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पाकिस्तान कश्मीरियुनि जी सियासी, सफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रखंदो। जंग में पाकिस्तान जी फतह दुनिया जे निसाब में पढ़ाई वेंदी। कश्मीरी अवाम खे पंहिंजे वतन में बेअख्तियार कम्युनिटी बणजण जो ख़तरो आहे। भारत वालारियल कश्मीर खे ॿिनि नाले मात्र यूनियन टेरिटरीज़ में विरहाए छॾियो हो त जीअं उन्हनि जी आलमी तौर ते तस्लीम थियल तकरारी हैसियत खे तब्दील करे कश्मीरी अवाम जो कश्मीरी हक़ ख़ुद इरादियत खे कमज़ोर करे सघिजे। सदर आसिफ अली ज़रदारी जो यौम इस्तेहसाल जे मौक़े ते पैगाम। यौम इस्तेहसाल भारती बरबरीत जी हिकु संजीदा याददाश्त वारो ॾींहुं आहे। भारत जो गैर कानूनी ऐं नाजाइज़ कब्ज़ो इलाक़ाई अदम इस्तेहकाम जो बुनियादी कारण आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो यौम इस्तेहसाल कश्मीर जे मौक़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त कश्मीरी क़यादत खे ख़ामोश करण जूं कोशिशूं भारत जी वसी तर इंतिहा पसंदाणे एजेंडा जो हिसो आहे। कश्मीर तकरार जे मुनसिफ़ाणे हल जी ॻोल्हा असांजी परॾेही पॉलिसी जो अहम हिसो आहे। दुनिया वालारियल कश्मीर में भारत जे इंसानी हक़नि जे ॾोहनि खे रोके। पाक फ़ौज जे सरबराहनि पारां यौम इस्तेहसाल कश्मीर जे मौक़े ते कश्मीरी अवाम सां एके जो इज़हार। ISPR मूजिब फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी, नेवल चीफ ऐं एयर चीफ बि कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार कयो। हथियारबंद फ़ौज कश्मीरी अवाम जे हक़ ख़ुद इरादियत ऐं जिदोजहद जी मुकमल हिमायत करे थी। कश्मीरियुनि जी जिदोजहद गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जे ठहरान मुताबिक़ आहे। भारत जो कश्मीर ते गैर कानूनी कब्ज़ो आलमी उसूलनि जी संगीन भञकड़ी आहे। भारत जा जारहाना कदम ख़िते में अदम इस्तेहकाम खे वधाए रहिया आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो यौम इस्तेहसाल कश्मीर ते पैगाम। वालारियल कश्मीर में भारती हुकूमत जे हिक तरफ़े ऐं गैर कानूनी कदमनि जी मज़म्मत कश्मीरी अवाम सां सियासी, इख़लाक़ी ऐं सिफ़ारती सहकार जे अज़म जो विझाउ। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त 5 अगस्त जो ॾींहुं ॾखण एशिया जी तारीख़ जो हिकु कारो बाब आहे। वालारियल कश्मीर में परॾेही माण्हुनि खे डोमिसाइल जारी करण जहिड़नि कदमनि जी बि मज़म्मत करियूं था। मोदी राज जा ही समूरा कदम सिर्फ़ गैर कानूनी न पर पूरे हिकु क़ौम ख़िलाफ़ जाहिरत आहे। पाकिस्तान जो अवाम ख़ासि तौर PP पंहिंजी कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो यौम इस्तेहसाल कश्मीर ते पैगाम। संदसि चवणु आहे त कश्मीरी अवाम जी जिदोजहद खे ख़राज तहसीन पेश कजे थो।
भारतीय ज़ुल्म ॾाढे बर्बरियत के मुंह ॾींदड़ कश्मीरी क़ाबिले फ़ख्र आहिनि। आलमी बिरादरी इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि ते किरदार अदा करे सिंध जो अवाम कश्मीरियुनि सां मुकमल यकजहती जो इज़हार करे थो। वालरल कश्मीर जे ख़ुसूसी हैसियत जो ख़ात्मो गैर क़ानूनी आहे। पीपुल्स पार्टी कश्मीरियुनि जी जिदोजहद में साणनि गॾु बीठी आहे। 5 अगस्त 2019 जो ॾींहुं तारीख़ जो हिकु कारो बाब आहे। मोदी सरकार वालरल कश्मीर जो ख़ुसूसी हैसियत ख़तम करे कश्मीरियुनि जी सुञाण हक़नि ऐं आज़ादीअ ते राथाउ हयो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो यौम इस्तेहसाल कश्मीर ते पैगाम संदसि चवण आहे त पाकिस्तानी क़ौम कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां मुकमल यकजहती जो इज़हार करे रही आहे। पाकिस्तान जो बचो बचो कश्मीरी अवाम सां गॾु आहे। वालारिल कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं आलमी ज़मीर लाइ फ़िक्र जो लम्हो आहे। अॼु जे ॾींहुं असां अहद करियूं था त कश्मीरी अवाम जी अख़लाक़ी सियासी ऐं सिफ़ारती हिमायत जारी रखंदासीं। कश्मीर जी आज़ादी वारी तहरीक में 5 अगस्त 2019 कारो तरीन ॾींहुं आहे। अॼु कश्मीरियुनि खे मालूम आहे त आज़ादी जी क़ीमत छा हूंदी आहे। भारत पाकिस्तान में दहशतगर्दी जी कार्रवाइनि में मसरूफ़ आहे। पाकिस्तान में रॉ जो नेटवर्क फैलियल आहे। भारत जंग में भी शहरी आबादी के निशानो बणायो। कश्मीरी अॻवान मशाल मलिक जो कराची में कायदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरण बाद मीडिया सां ॻाल्हियूं संदसि चवण आहे त कायदे आज़म ज़िंदगी जो हर लम्हो पाकिस्तान जी आज़ादी लाइ वक़्फ़ कयो। कायदे आज़म कश्मीर के पाकिस्तान जे साह जी रग करार ॾिनो हो। यौम इस्तेहसाल कश्मीर के मौके ते मज़लूम कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ सिंध में भी सेमिनार मुनक़िद करे रैलियूं कढियूं पियूं वञनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शाही बेनज़ीराबाद, सखर, लाड़काने डिवीजन जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं, खैरपुर, गंबट, रतोदेरो, सखर समेत ॿियनि शहरनि में रैलियूं, कशमोर, कंदकोट, बख्शापुर, गुडू, तंगवाणी, बदीन, हाला, हिंगोजा, नवदेरो, रतोदेरो, कंबर, नसीराबाद, कुबु सैद खान, सकरन, सागर ऐं ठटे में भी रैलियूं, मीरपुर ख़ास, मटियारी, नवदुम्बालो, सामारो, तलहार, जेकबाबाद, ॿेड़ी, खैरोट, रण मोहम्मद खान, पिथोरी में रैलियूं कढी कश्मीर जी आज़ादी वारी तहरीक जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश। नई एनएफसी वार्ड में सूबनि जो हिस्सो 57.5% खां घटि कयो पियो वञे। एनएफसी वार्ड में जेकॾहिं सूबनि जो हिस्सो घटि कयो वियो त इहा 18वीं तरमीम जी भञकड़ी हूंदी। 15 सालनि खां नओं एनएफसी अवार्ड वजूद में न अची सघियो आहे। आइन मुताबिक़ 5 सालनि खां वधीक को पुराणो एनएफसी नथो हली सघे। पीपी जे सीनियर अॻवान रज़ा रब्बानी जी कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त पाक अमरीका पेट्रोलियम मुआहिदे जा तफ़सील साम्हूं आंदा वञनि। सभिनी मुआहिदनि में सूबनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। पाकिस्तान यूक्रेन जे सदर व्लादिमीर ज़ेलेंस्की जो यूक्रेन रूस जंग ऐं पाकिस्तानियुनि जी शिरकत जो इल्ज़ाम रद्द करे छॾियो। यूक्रेन खां वज़ाहत तलब करण जो फ़ैसिलो। परॾेही खाते जी तर्जुमान मौजिब यूक्रेनी हुकूमत पंहिंजे दावा जे हवाले सां को पको सबूत फरहाम न कयो आहे। नई बाज़ाब्ता तौरु आगाह कयो आहे। यूक्रेन जी अख़्तियारनि खां इन मामले ते वज़ाहत तरफ़ कई वेंदी। पाकिस्तानी हुकूमत जो मामलो यूक्रेनी अख़्तियारनि आॾो उथारींदी। कलेक्टर खे रेड लाइन बीआरटी जे रस्ते में ईंदड़ यूटिलिटीज़ 15 सेप्टेम्बर ताईं हटाइण जो हुकुम। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि रेड लाइन बीआरटी मनसूबे ते इजलास। अख़्तियारनि पारां बीआरटी मनसूबे में अॻभराई ते ब्रीफिंग। इजलास में मनसूबे में ईंदड़ रंडकूं ख़त्म करण लाइ क़दमनि ऐं कॉन्ट्रेक्टर्स खे पेश ईंदड़ मसइलनि जो जाइज़ो वरितो वियो। मसइला बिना देर हल कया वञनि त जीअं मनसूबे ते कम जी रफ़्तार मुतासिर न थिए। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी लाॻापियल ख़ातनि खे हिदायत। शर्जील इनाम मेमण हुकुम ॾिनो त रेड लाइन बीआरटी जे रस्ते में ईंदड़ समूरियूं यूटिलिटीज़ जी मुंतक़ली 15 सेप्टेम्बर ताईं मुकमल कई वञे। रेड लाइन बीआरटी अवाम जो हिकु अहम मनसूबो आहे। वधीक देर बर्दाश्त नथी करे सघिजे।